साले चाचो धणी बचकवी बेचारो दिल शिकस्ता थी ही गोठ छॾे हले वियो वो सिर्फ़ ऐं सिर्फ़ तुंहिंजी लागर्ज़ीअ जे करे। सोडा चाचे धणी बख़्श जे दुख ते ॻाल्हाइण लाइ हींअर मूं वटि वक़्तु न आहे छो त मां पंहिंजे दुख में हींअर वरितल आहे। साले मूंखे तुंहिंजी तकलीफ़ जो अंदाज़ो आहे पर माण्हू एतिरो बि ख़ुदि गर्ज़ु न थी वञे जो ॿिए जी तकलीफ़ जो हुनखे अंदाज़ो ई न थिए। एतिरो माण्हू अहसासु करे साले जो ॿिए जो दुख पंहिंजी दिलि में महसूसु करे। मां ख़ुदि गर्ज़ां मां त पोइ ठीकु आहे। हाणे तूं छॾ न कावड़ खे तूं हाणे इहो ॿुधाए त सरदार बिजार ख़ान जे मथां कॾहिं हमिलो करिणो आहे ऐं कहिड़े टाइम ते करिणो आहे ऐं ॿियो त कहिड़े माण्हुनि खे तयारु कयो थी या कयूं। सोडा सॼी संगत सां ॻाल्हाए छॾियो सॼी संगत साथ ॾियण लाइ तयारु आहे। बसि हाणे इहो सोचिणो आहे त कॾहिं कंहिं वक़्तु हमिलो करिणो आहे। साले रिथाबंदी अहिड़े तरीक़े सां कजे जो असांजे कंहिं बि माण्हूअ खे नुक़सानु न पहुचे। अॻु में बि ग़लति रिथाबंदीअ जे करे असांखो मल्हार मारिजी वियो। हा सही थो चई सोडा तूं सही थो चई मल्हार जे मरण जो दुख त मूंखे पार। साले हाणे मूंखे पूरी पक पइजी वई आहे त चाचो शाम राति ख़ुशीअ सां ॻोठु नाहे छॾियो बल्कि खान बहादुर हुनजे मथां ज़ुल्म करे पाण वटि क़ैद करे छॾियो आहे। पर सोडा चाची मेरू खे क़त्ल करण मां खान बहादुर रंग जा मिलल चाचो शामरात ऐं चांडोकी किथे उन्हनि जो को अतो पतो। यार साले मूंखे अलाए छो ईअं थो लॻे त कुझु ॾींहंनि में हुन जा लाश असांजे ॻोठ में अची पहुचंदा। सोडा असां केॾा न ख़ुदि गर्ज़ पहुची विया आहियूं। चाची मेरू मारी वई दफ़नाई वई ऐं कंहिंखे कनो कन का ख़बर बि न पई। हेॾी सारी माई ॼण हिन ॻोठ में हिन धरती में ॼाई कोन हुई जंहिंजो को अतो पतो ई कोन्हे ऐं कंहिं बि बहादुर ख़ानड़े हुन जे छोरे शेज़ोर खां पुछण जी हिमत बि न कई त चाची मेरू खे कंहिं मारियो चाचो शाह मुराद ऐं चांडोकी किथे आहिनि चई कंहिं हिमत। साले ॿिए खे मयार ॾियण खां बहितर आहे त तूं पंहिंजो पाण खां सुवाल इहो कर पाण खे इहा मयार ॾे खान बहादुर जी तूं पुछी नथो सघीं। थोड़ा मां पाण सां गॾु सभिनी जी ॻाल्हि थो कयां कंहिं हिक जी ॻाल्हि नथो कयां न तूं न मां। हाणे तूं छॾे हिन ॻाल्हि खे अजायो त बीह अजाए वक़्तु था विञायूं हल त हली किथे वेहूं सलाह कयूं सोचूं त छा करिणो आहे। अचु हलिया हलिया। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।